ठीक है राणा खान, असांजो तो तरफ जॾहिं बि अचण त असां तोरे लड़ी ज़रूर ईंदासीं। ऐं हा, असां तोखे दिलि सां माफ़ कयोसीं। उस्ताद नुस्खो त्यारा कयूं से आला तो हर बाबा बात खोल मां चवां तो मुंह हाथ कटो मां मरी पिस त पोए ओए तुंजी वसियत असां वटि लिखियल आ। बात खोल बटड़ा बात खोल खुशी खुशी था पीअन शाबाश जीअं तव्हांजो फार्मूलो कामयाब थे। मां न पियंस वॾो ज़िदी ॿार आ राब मां जो बात खोलियां तो तू प्यालो हित खणिया पो पियाईंदासीं तू बात खोल उस्ताद दवा जो असर थी वियो हमरा ॿधल आ न हाणे या की ख़बर पई त दवा जो असर थिए थो या कोन थो थिए। फरहत आ न खोलियास खोल अल्लाह शाफी बाथरूम के लिया बाथरूम सामू उस्ताद लगी तो दवा असर कयो अथस। राबा यानी कब्ज़ जी दवा हाणे लिखी छॾ खबर सर ऐं डब लिखी छॾ सम्झी जंहिंखे कब्ज़ हूंदो न इहा दवा ॾींदासीं। उस्ताद इहो नुस्खो त कामयाब वियो पर इहो नालो छा रखूं? नुस्खे जो नालो नुस्खे जो नालो रखूं था अचवञ ॿियो छा आहे अचवञ अचवञ उस्ताद इनमें टब सर ऐं खबर जा पन वॾो कमाल जो नुस्खो सही। कहिड़ी ॻाल्हि आहे बाबा जंहिं तव्हांखे एॾो परेशान करे छॾियो आहे असांखे ॿुधाइण पसंदि कंदो? दोस्तों कल्ह जेको मुंहिंजी अखियुनि हादसो ॾिठो आहे उन हादसे ते मूंखे एतबार नथो अचे सम्झ में नथो अचे मूंखे त इन हादसे ते मातम मञायां या महफ़िलूं कयां या पेरनि में घुंघरू ॿधी नाचू वारो नाच कयां या बारूद जी बाहि भड़कायां। तसू मुंहिंजो दिमाग़ कम ई नथो करे। हाणे तव्हां ई मूंखे सलाह ॾियो त मां छा कयां। बाबा साईं सलाह असां तॾहिं ॾेई सघूं था जॾहिं असुल हक़ीक़त जी असांखे ख़बर हुजे। जबल जेको न मां कुझु पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां उन पंहिंजी अखियुनि ॾिठल शइ ते बि मूंखे एतबार नथो अचे। बस रातों की रात छॾियो त मां सोचां त मूंखे करणो छा आहे पोइ सुभाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि करणो छा आहे। अरे सर हाणे तव्हां ॿुधायो त असां आख़िर केतिरो सब्र कंदासीं। असां तव्हांजे चवण मुताबिक़ पंहिंजो घर छॾे तव्हांजी अची पुराणी हवेली में रहियासीं ऐं गुलूए मल्हार वारा रोज़ रोज़ उते बि भॻा बीठा आहिनि। आख़िर असां मजबूर थी हथियार त खणंदासीं न।
पोइ वरी तव्हांजी कावड़ बि असां मथां हूंदी। ख़बर साईं, आलम जी गैर मौजूदगी में ये गिदड़ भी पाण खे शीं था सॾाइनि। हिन जेको बिलो कयो। ठीकु आहे सावण, मां हिन सुल्तान खे घुराए छिंड पटियां थो। ख़ुदा कंदो त उहे मुड़ी वेंदा। सवाल ई पैदा नथो थिए बाबा साईं जो ये मुड़नि। जे न मुड़िया न त पोइ ईअं ई करिणो पवंदो। रईस, भला तव्हांजो आलम खान सां को राब्तो आहे? कॾहिं थो मोटे? सावण, आलम खान जे बारे में मां पाण परेशान आहियां। रेस, तव्हांजो भला सोट सां मोबाइल ते राब्तो न आहे छा? जेको नंबर मूं वटि आहे उहो मुसलसल बंदि पियो मिले। जेकॾहिं अवां वटि को आलम खान जो ॿियो नंबर आहे, तव्हां राब्तो करे ॾिसोसि बाबा। बाबा साईं, जेको असां वटि बि नंबर अथसि उहो मुसलसल बंदि थो मिले, को बि राब्तो कोन अथसि। अलाह ख़ैर करे रेस, सोट जे सिर ॾां। बाक़ी लॻे कोन थो त को सोट ॾे ख़ैर आहे। छा ॿुधो अथई? सुल्तान जा दोस्त ईअं ढीक ॾेई ॻाल्हाइनि पिया त असां आलिम खे घोटे छॾियो। आलम खान जी जांच करण लाइ माण्हू मोकिलियां थो बाबा, पर अवां बि कोशिशि कयूं। ठीकु आहे रईस, बाक़ी सुल्तान वारनि खे थोरो डंडो ॾेखारियो। हिननि सुल्तान वारनि जा बि कन छिकियां थो। अलाह उन्हनि खे ईमान ॾींदो, पोइ ॿीहर अवां खे तंग न कंदा। मस्ताना, हाणे तूं घणो बदिलजी चुको आहीं। अहिड़ी ॻाल्हि न आहे मस्तानी। पहिरियां रोज़ फोन कंदो हुई ऐं हाणे जॾहिं मां थी फोन कयां पोइ थो ॻाल्हाई। मस्तानी, हिकु मसइले में फाथल हुयुसि, तॾहिं फोन न पियो कयां। हाणे आज़ाद आहियां, हाणे रोज़ फोन कंदुसि। कहिड़ो मसलो? मसइलो हल थी वियो। ॿियो तूं ॿुधाए, वक़्तु कीअं पियो गुज़रे? मां बि अॼुकल्ह ॾाढी परेशान आहियां मस्ताना। परेशान आहीं? हा मस्ताना। जेकॾहिं न मूं वस हुजे त मां तुंहिंजूं सभु परेशानियूं दूर करे छॾियां, पर छा कयां त तूं मूंखां दूर आहीं। वरी बि हुकुम कर मस्तानी, मां तुंहिंजे लाइ छा थो करे सघां? बस मस्ताना, तूं दुआ कर त तूं ऐं मां हमेशा जे लाइ हिकु थी वञूं। इहा दुआ त मां रोज़ घुरंदो आहियां मस्तानी। तुंहिंजी दुआ ज़रूर अघाम बि। मस्तानी, जेकॾहिं मां तुंहिंजे माइटनि खां तुंहिंजो संग घुरां त छा हू ॾींदा? हा, छो न, पर पहिरियां मुंहिंजे ऐं मल्हार जे विच में तलाक त थिए। तलाक? छा थियो मस्ताना? तोखे मां ॿुधायो त हुयो त मुंहिंजो मुड़ुसु ॾाढो ज़ालिम आहे, जेको राति ॾींहं मूंखे मारींदो हुयो। उन जे ज़ुल्म काण त मूं ज़हर पीतो, ऐं तुंहिंजी दुआउनि जे करे त मूंखे नई ज़िंदगी मिली आहे। मस्तानी, महिमान पिया अचनि, मां फोन बंदि थो कयां। मुंहिंजो मस्तानो घणो बदिलजी वियो आहे हाणे। ख़बर नथी पए त कहिड़े मसले में मुंझी पियो आहे। मां कुझु सोच, कुझु समझ, इन छटांग दिमाग़ खां कमु वठ। ॾिसो न, तुझे हेठां कार हुजे, वॾो वॾो बंगलो हुजे, नौकर चाकर तुझे अॻियां पिया टहलनि टहकनि फिरनि, केतिरी न सुठी ज़िंदगी गुज़रंदई। हा अम्मा, तव्हारा माइट वक्त में वध ॿ चार ॾींहं तो हमदर्दी ज़रूर ॾेखारींदा, पोइ ॾिस जाए वेठी अध ते कोन पुछंदई, ॾुखनि में छॾे ॾींदई। ॾिस न, इहो छोरो नालो छा अथसि? इहो गोराम। हाणे तुंहिंजे लाइ हिते मानी थो खणी अचे। इहा दुआ जेका आहे तुंहिंजी भेण, इहा बि तोसां हमदर्द आहे। पर जेकॾहिं न मिल्कियत ख़ुदा न ख़ास्ता उन्हनि जे हवाले थी वई, लिखिजी वई, पोइ त सही तोखे लोणो ई कोन हणंदई, गाहु ई कोन विझंदई। अॼुकल्ह इज़त उन जी आहे बाबा, उन जी इज़त आहे जे वटि माल आहे, ॾोकड़ आहे। ग़रीब वीचारे जी कहिड़ी इज़त आहे बाबा? पोइ हिन ज़माने में रुॻो ख़्वार ई ख़राब आहे। जिन वटि मिल्कियत आहे न, त हर को मिट माइट बि उन जो आहे ऐं इज़त बि उन जी आहे। न ही रिश्तो औरत जो आहे, उन जो मिसाल मां तुंहिंजे साम्हूं बीठो आहियां। इन मिल्कियत जे करे पंहिंजे रिश्तनि खे ई विसारे छॾी।
हाणे मुंहिंजी कहिड़ी इज़त थी करे तुंहिंजे साम्हूं आहे। हाणे जॾहिं मिल्कियत उन्हनि ॿिन्ही जे हवाले थी वई न, उसे बिरयानियूं ये खाधा ये पाप पिरायूं फुल पिरायूं त जा तोखे गाह बि कोन विझंदई। कुझु सोच कुझु सम्झ मुंहिंजी अमड़। हिन खां पहिरियां जो तुंहिंजो ढींगो ई ते डेरी त पंहिंजे मिल्कियत जो सोकीअम करे तुंहिंजे अब्बा जानीअ खां वठ, उका कार वठूं, गाॾी का वठूं, घुमूं फिरूं हेॾे होॾे, को बंगलो वठूं, को मज़ा वठूं। अब जेके जड़ियूं बूटियूं हिन में विधियूं अथई उनजा नाला लिखंदो वञे, ख़बर पए त कहिड़े मर्द जी कहिड़ी दवा आहे। उस्ताद हिन में कट्टी जो बूरो ऐं चरे धातु जा पन ऐं बाथू जा पन अथसि। अरे इहो खाधो उठ खाईंदो त उहो बि मरी वेंदो ऐं तव्हां हिकु इंसान जे बचड़े ते तव्हां इस्तेमालु कयो। अरे खुदा जो ख़ौफ़ कयो, छो मुंहिंजे सिर खणण जे पोयां पिया हो। तुंहिंजे सिर न वञे। जॾहिं इहे नुस्ख़ा असांजा कामयाब थिया न त तूं बि मिल्कियत जो हिसेदार थी, हिसेदार। जॾहिं ज़िंदा रहंदुसि तॾहिं हिसेवार थींदुसि न। अरे रे तू मरदे कोन या मां तोखे पक थो ॾियां। पोइ तूं छो नथो पाण खाई? अरे मरीज़ तू ही मां मरीज़ न आहियां। मूं मां हथ चवंदा कढो, मां मरीज़ न आहियां, मां चङो भलो आहियां। वॾो क्रोधी साईं, वॾो क्रोधी। ने भागो असांखे फार्मूला कामयाब करण ई कोन ॾींदो। हिनखे कहिड़ी ख़बर त हिकु फार्मूलो न कजो। हिकिड़ो असांजो फार्मूलो सिर्फ़ु हिकिड़ो कामयाब थियो न त असां लखपति बणजी वेंदासीं। इहो फार्मूलो मां कॾहिं बि कोन खाईंदुसि। हरू भरू पिया तयारु कयो। रुगो फार्मूलो तयारु थी पोइ ॾिसां त तूं कीअं नथो पी। उस्ताद हाणे मुंहिंजूं ॿाहूं सुकी पियो न, पाण मूं ॾे घोट जी। बाक़ी हे छाजे लाइ वेठो आहे? जेते इस्तेमाल करी तो उन्हीं का गोठड़ा है ना। अरे शुरू कर। अरे कल मां को गोठी साथी ने तो गोठी अन्ना को दिया गोठी अरे छोड़ दो गोठड़ा गोठी। सुल्ताना तव्हांजी भेण खे मूं ॻोल्हे लथो आहे। छा तो वटि पक्की साबिती आहे राणा? ऐं सुल्तान उहा किथे आहे इहो सिर्फ़ मां ई ॼाणां थो। ॿुधा त हिन वक़्तु किथे आहे? सुल्तान हिन खां पहिरियां तोखे मूंसां हिकु वाइदो करणो पवंदो। तूं असां सां शर्त रखी असांजी छोरी जो असांखे न ॾिनी। उहो इन करे जो तव्हां मूं मथां शक कयो। सुल्तान तो मुंहिंजे मथां गोली हलाई, हिन लाइ जो तव्हांखे मूं मथां एतबार ई न आहे रहियो। राणा जेकॾहिं तूं असांजी जॻह ते हुजी हा त तूं ईअं ई असां वांगुरु असांजे मथां शक करी हा। हाणे गेल खे छॾ, इहो ॿुधाए त किथे आहे? सुल्तान तूं माण्हू तयारु कर, बाक़ी उन जाइ ते तव्हांखे मां वठी हलंदुसि। छा लाज़मी आहे त थाणा मरान जो वठी हलां? ईअं हू छोरी असांजे हवाले न कंदा? सुल्तान ॿुधो अथई न, चवंदा आहिनि जंहिं उभरंदे ताव न कयो सो लहंदे छा कंदो। असां पहिरियों ई ताबो हुननि ते अहिड़ो रखूं जो हुननि जूं वायूं पथवारी थी वञनि। जीअं हू तव्हांजी भेण तव्हांजे हवाले कनि, ऐं असां हुननि खे मोहलत ॾिनी ऐं हू पाण खे संभाले विया त यादि रखजांइ सुल्तान, सवाइ गेल खां ॿियो असांखे कुझु बि हथ न ईंदो। गेल छा में कंदा? हू असांजी भेण आहे, हू असांजे हवाले ज़रूर कंदा। सुल्तान उहो सभु कुझु तॾहिं थींदो जॾहिं हू तुंहिंजी भेण खे ज़ोरी ज़बरदस्ती वठी विया हुजनि, पर तुंहिंजी भेण त पाण वञी उन्हनि वटि पनाह वरिती आहे। जेकॾहिं तुंहिंजी भेण पंहिंजी रज़ा ख़ुशी सां तव्हां सां न अचणु चाहींदी त छा असां हुननि जा हथ वढींदासीं, ज़ोर ज़बरदस्ती कंदासीं? सुल्तान उहो इन लाइ जो असांजा हथ वढियल हूंदा ऐं असां हुननि जे मथां पुलिस बि नथा चढ़े सघूं। मां भी तैयारी किया थो, तू भी पंहिंजा हमरा तैयार कर, सुभाणे इन तरफ निकरी हलंदासीं। कोड़ा कल मुझे भा अचणो अॼु बि कोन पहुतो, वरी ॿाहिरि त ॾिसीस त किथे घिटिन में त कोन थोरो लॻो वते, असां घर मटाए छॾियो आहे। मूंखे लाचार कोन्हे जो हुनजे पोयां वतारू लॻो। तूं परेशान न थी मुंहिंजी राणी, तुंहिंजे भाउ खे ॻोल्हण लाइ मां ई थो वञा। ॾिस त सही कीअं थो चमचागिरी करे मुंहिंजी ज़ाल जी। कोड़ल घणी मूंसां टिर न कर, जे मुंहिंजे घर में रहणो थी त अहिड़ो मूंसां न ॻाल्हाए, जेकॾहिं इज़त सां मुंहिंजे घर में रहणो थी त
त रहो न त मूंखे तुंहिंजी ज़रूरत कान्हे का। तूं त चाही ईअं थो न त मां पंहिंजी ज़ाल खे अकेलो छॾे ॿाहिरि हलियो वञा। तूं मूंखे भली अकेलो हिते न छॾे वञ, पर जॾहिं मुंहिंजो भाउ हिते ईंदो न त पोइ ॾिसजांइ कीअं थी तोखे दड़े कढाए थो। तोखे ख़बर आहे न मां हा सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी, पोइ तूं हिन घर में रहिजांइ मां तोखे ॾिसंदसि चङी तरह। हूअं बि हाणे मूंखे तुंहिंजी ज़रूरत कान्हे का, कहिड़ो मूंखे तूं कमाए थो खाराई। हा सॼो ॾींहुं बुख ते वेठी हूंदी आहे, कॾहिं किथां मानी टुकुर खणी आए त हा सियाणी तूं बि खा। सॼो ॾींहुं पिनंदी मां वटा पेट तुंहिंजो वेठी भरियां निभागा किथां हुजां। वॾी खॾाइणी तूं छा थी सम्झी मां ही घर छॾे हलियो वेंदुसि? जिथे बि मां वेंदुसि तोखे गॾु वठी वेंदुसि। हा हा जॾहिं तूं मूंखे कमाए खारायो न पोइ मूं ते हुकुम हलाइजे। हींअर परावन टुकुरनि त तूं बि तो पलिजी त मां बि। ॾिस न सियाणी, रहे बि मुंहिंजे घर में, खाए बि मुंहिंजो, ऐं वरी मथां ॼाड़ी बि मूंसां थो हणे। मलूक मां चवाए थो घणी ॻियाड़ी न हण, न त मूंखे छा कदे? मुंहिंजे घर में मूंखे मारींदे? अड़े तो मलूक जी अञा ॿी महिल ॾिठी कान्हे का। बता मूंखे हथ लातो थी उपता सुपता केस हणी टंकराईंदो साए। हा हा पोइ मां बि त तुंहिंजे मथां ई शायदियूं ॾींदसि न त हे मूंखे कमाए खाराए कोन थो। तूं त ख़ुशि थींदीअ न त मां जेल हले वञा ऐं तूं हिन सां निकाह करी। बस हाणे बस इहो बि तो सोचे छॾे ॾे, दिमाग़ ख़राब न कर मुंहिंजो त कढाए न तो तड़े घर मां। सियाणी हिन पवा सां हाणे तूं ई मुंहुं ॾे, तूं रुगो परेशान न थी, मां तुंहिंजे भाउ खे ॻोल्हे वठी ईंदुसि। हिन कोडल खे धिके कढंदासीं। हा हा अदा जेकॾहिं राणा सचो आहे ऐं अदी जो ॾस बि पको आहे त पोइ तव्हां छा सोचो? गुलू अदी खे उन्हनि भॼायो न आहे। अदी हितां पाण निकिरी वञी उन्हनि वटि पनाह वरिती आहे ऐं मूंखे पूरी पूरी पक आहे त अदी हिते वापसि अचण लाइ कॾहिं बि राज़ी न थींदी। अबा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त मूंखे वठी हलो, मां सदोरीअ खे राज़ी करे वठी ईंदसि। हाणे असां हितां रनुनि खे वठी था हलूं। अदी तोखे कंहिं चयो त तूं विच में टपो ॾे? हाणे खुदा जे वास्ते माठ करे वियो, असांखे पाण में कुझु सलाह करण ॾियो। अदा जेकॾहिं सलाह करणी थी त हो ताक़त ॻाल्हि कर, या मासी या चाचे खे कमरे में बंदि करे पोइ सलाह कर। बाबा असां तौबह कई, असां कोन ॻाल्हाईंदासूं, तव्हां पाण में ॻाल्हायो। दिमाग़ पंचर करे छॾींदो, पोइ बि माठ करे कोन थो वेही। चाचा छॾियो चाचा खे, गुलू मुंहिंजी कन खोले ॻाल्हि ॿुधी छॾ। जेकॾहिं हू छोकिरी असांखे वापसि कनि था त ठीकु आहे, न त मां उन्हनि खे चवंदुसि त छोकिरी सां असां भाइरनि खे मिलण ॾिनो वञे। जॾहिं छोकिरी खे असांजे साम्हूं वठी ईंदा उन वक़्तु तव्हां पंहिंजे हथियार जूं समूरियूं गोलियूं छोकिरी जे सीने में लाहे छॾिजो। कुझु खुदा जो खौफ कयो। हा मासी, जंहिं असांखे कंध मथे करे घुमण जहिड़ो न छॾियो उनखे माफ़ कंदासीं। खुदा जो वास्तो अथव पुट, इहो ज़ुल्म न कजो। हू तव्हांजी भेण आहे, तव्हांजे ज़ुल्मनि खां बरमोह करे निकिरी वई आहे। उनखे जेकॾहिं माफ़ नथा करे सघो त पोइ हुनजो पीछो त छॾियो न बाबा। अदा तोखे कंहिं चयो त इहा ॻाल्हि घर में कर? मूंखे कारे नांग खाधो जो मां इहा ॻाल्हि हित कई। मिल्कियत ख़ातिर रत जे रिश्तनि खे विसारे छॾियई। हाणे मुंहिंजी भेण मुंहिंजी कहिड़ी इज़त थी करे? इहा हक़ीक़त तुंहिंजे साम्हूं आहे। जॾहिं पैसनि जे ख़ातिर हिक भेण पंहिंजे भाउ खे विसारे थी छॾे, पोइ तूं थोरो सोच मुंहिंजी अमड़। जेकॾहिं तुंहिंजी भेण जे नाले समूरी मिल्कियत थी वञे त छा उहा तुंहिंजी अहिड़ी इज़त कंदी जेका अॼु करे सघे थी? मामा सही पियो चए, जेकॾहिं दुआ ऐं गोराम सॼी मिल्कियत पंहिंजे नाले लिखाए विया त मुंहिंजी सॼी ज़िंदगी सूरनि में गुज़री वेंदी। मूंखे कुझु न कुझु करणो पवंदो। इहो सियाणी जो भाव ईंदो अलाए न, कल्ह खां वठी ॻोल्हियांसि थो पियो, निभागे जी ख़बर ई कान थी पए, अलाए काॾे वियो। अस्सलाम वालेकुम अस्सलाम। मलूक मूंखे कौन सुञातई छा? तूं त मुंहिंजे पुटनि जो कातिल आहीं। मलूक जेकॾहिं मां कातिल हुजां न त पुलिस मूं मां हथ ई न कढिया। असुल कातिल केरु आहिनि
उन्हनि खे मां चङी तरह सुञाणा। छा तूं नथो चाहीं त मां तोखे तुंहिंजे पुटनि जे कातिलनि सां मिलायां? सच तू उन्हनि ज़ालमनि जे बारे में मूंखे ॿुधाईंदे? मलूक जेकॾहिं तोखे असांजे मथां एतबार हुजे हा त। एतबार छो न आहे? पोइ तोखे असां सां गॾु हलणो पवंदो। किथे ईअं त नाहे तव्हां मुंहिंजे सिर खणण जे पोयां पिया आहियो। मलूक असां तुंहिंजा दुश्मन न पर सजण आहियूं। तूं असां मथां एतमाद त कंदे कोन, पर हक़ीक़त इहा आहे त तुंहिंजी घरवारी बि असां वटि रहियल आहे। छा मुंहिंजी सदोरी तव्हां वटि रहियल आहे? हा मलूक। किथे मूंखे बेवकूफ़ बनाइण लाइ तव्हां कूड़ त नथा आणो? मलूक इनखे सुञाणी थो? हा हा मुंहिंजी सदोरी आहे।